तमाम किस्म जो तारीफ़ों वदई किबरियाई अल्लाह अहकमुल हाकिमीन जी ज़ात दिल है जेको अल्लाह रब्बुल आलमीन इन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक है। उन अल्लाह रब्बुल आलमीन जा असां कमज़ोर हकीर गुनाहगार इंसानन ते लातादाद बेहदो हिसाब एहसान मेहरबानियों उन रब्बुल आलमीन जो करम नवाज़ियो आहिनि। दुरूद इस्लाम इमामुल अंबिया अकरमुल अंबिया अफज़लुल अंबिया इमामुल मुवहिदीन इमामुल मुत्तकीन हसनैन जे नाना जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी मुक़द्दस मुतहहर ऐ पाकीज़ा ज़ात गिरामी ते सही मुस्लिम जी हदीस है। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था सुभाणे क़यामत वारे दिहाड़े जॾहिं जन्नती जन्नत में हलिया वेंदा अल्लाह रब्बुल आलमीन अहले जन्नत जे साम्हूं एक ऐलान कंदो और जन्नतियो छा आऊं तव्हांखे जन्नत का वडी नेमत सां न नवाज़ियां। जन्नती चवंदा अल्लाह तो असांखे जहन्नम जे खतरनाक अज़ाब खां बचायो। अल्लाह तो असांखे जन्नत में दाखिल करे छॾियो। अल्लाह जन्नत खां बि वॾी नेमत ॿी कहिड़ी थी सघे थी। अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान कंदो जी हाँ जन्नत खां बि हिकु वॾी नेमत उहा नेमत इहा आहे जन्नतियो अज आऊं तव्हांजो रब्बुल आलमीन तव्हांजे साम्हूं इहो ऐलान कयां थो त अॼु खां पोइ हमेशा हमेशा जे लाइ आऊं तव्हांजो ख़ालिक तव्हांजो मालिक तव्हांजो राज़िक ऐं रब्बुल आलमीन हमेशा हमेशा जे लाइ तव्हां खां राज़ी थी वञां थो। अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं माण्हू को राज़ी थी वञे अल्लाह जी ज़ात कंहिं बाने को खुश थी वञे या दुनिया आखिरत हत्ता के जन्नत का भी वडी नेमत है। जी कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर। अल्लाह रब्बुल आलमीन के बाने का राज़ी थी वञे यह एक बड़ी शय है। मुझा मुसलमान भाइयों इन उम्मत के अंदर कुछ अल्लाह जा अहिड़ा बाना गुज़रिया आहिनि जिनके इहा नेमत जन्नतिन के जन्नत में मिलंदी लेकिन कुछ अहिड़ियूं नफूस ख़ुदसिया कुछ अहिड़ा माण्हू हिन उम्मत में गुज़रिया आहिनि जेके घुमंदा फिरंदा ज़मीन ते हुया। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया के अंदर उनका राज़ी थी वियो। उहे आहिनि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन।
अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में रज़ामंदी जो ऐलान कर दो, लेकिन ये आज़मती और शान मकाम अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबे किराम जो जिनसा दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन राजी थी हुए हो, उन सहाबे किराम में जा एक सहाबी जय सहाबी जी मुख्तसरन तमाम मुसलमान भारत के साथों फजाइल मनक़बत शान सीरत रखना चाहा तो इन दुआ से अल्लाह रब्बुल आलमीन असा के सहाबे किराम की सीरत के सहाबे किराम के मनहज अकीदे के समझण अपनाने की तौफीक अता फरमाए। नबी कायनात अलैहिस्सलाम ने सहाबे किराम में जा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एक अजीम सहाबी जय जो नालो साद बिन नबी वक्कास रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। ये साद बिन नबी वक्कास रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी कायनात अलैहिस्सलाम जो अजीम सहाबी जय जो ताल्लुक कबीले बनु ज़हरा सा है। बनु ज़हरा नबी कायनात अलैहिस्सलाम जो नानक खानदान है। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की वालिदा अम्मा आमना जो ताल्लुक बनु ज़हरा कबीले सा है। यह वजह है नबी कायनात अलैहिस्सलाम साद नबी वक्कास रज़ियल्लाहु तआला अन्हु मुखातिब थी करे फरमाइंदा होया हाज़ा खाली मुसलमानों साद रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामो तो बल्कि पाक फरमाइंदा होया फल यरनी खालहू दुनिया में हर कजा मामाइल वनो दुनिया में अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मामे यानी साथ जड़ो को मानो दिखारो तो सही। ये साथ रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी अलैहिस्सलाम जो अजीम सहाबी अव्वल मन रमा बिसामिल फी सबीलिल्लाह अल्लाह के रस्ते में कलिमे तौहीद चले सबका पेरो पेरो तीर दुश्मन ना उछलाने वालों ही साद रज़ियल्लाहु तआला अन्हु है। ये साद नबी वक्कास नबी अलैहिस्सलाम जो अजीम सहाबी जिन सहाबी पेरा पेरा इस्लाम आंदो जिनके कुरान साबिकून अव्वलून चवे तो जिन जे लाइ कुरान रज़ियल्लाहु अन्हु जो सर्टिफिकेट ॾिनो उन सहाबिन मजा एक साद रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। ग़ालिबन टियों नंबर या चौथों नंबर जिन पेरा पेरा इस्लाम आंदो उनमें साद रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। साद नबी वक्कास रज़ियल्लाहु तआला अन्हु इस्लाम कबूल किए कयो वजो हाफिज़ इब्न हजर जी किताब अल इसाबा करो साद रज़ियल्लाहु तआला अन्हु पांजे इस्लाम आन जो वाक़िओ बयान करे तो चवे तो इस्लाम आन का 3 ॾींहं पहिरियां हिकिड़ी रात सुतल हुयुमि ऐं ख्वाब ॾिसां थो कअन्नी फी ज़ुल्मतिन ला अबसरु शैया ऐं सुतल आहियां ख्वाब में ॾिसां पियो ऐं हिकु ऊंदहि
ज़ुल्मत ये अंधेरे में हली रहियो आहियां। हलंदे हलंदे मूंखे अंधेरे में का शइ नज़र नथी अचे। अचानक अचानक आऊं ॾिसां थो अज़ानियल कमर, अचानक ॾिसां थो चंड, उन में रोशनी अची वञे थी। उन रोशनी में आऊं हलंदो वञा पियो। मूंखां अॻियां मूंखे हिकु ॿियो शख्स नज़र आयो। मूं कोशिश कई ही चंड जी रोशनी, पहिरियां अंधेरो हाणे रोशनी में हलां पियो। मूंखां अॻियां हिकु माण्हू हली रहियो आहे। ॾिसां तो सही इहो केरु माण्हू आहे। साध फरमाए थो जॾहिं आऊं हुन माण्हू जे वेझो थियां थो फ़इज़ा हुआ ज़ैद इब्न हारिसा, वो अल्लाह जे रसूल जो अज़ीम सहाबी ज़ैद बिन हारिसा आहे जेको मूंखां अॻियां हली रहियो आहे। साध फरमाइनि था वरी थोरो मूं गौर कयो, थोरो आऊं अॻिते वधियो। ॾिसां थो त हिकिड़ो ॿियो शख़्स उहो मूंखां अॻियां वधी रहियो आहे। आऊं अॻिते वधां थो, कोशिश कयां थो, ॾिसां त सही ही कहिड़ो शख़्स आहे। जॾहिं वेझो थियुमि मूंखे नज़र आयो फ़इज़ा हुआ अली इब्न अबी तालिब, मूंखे अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु नज़र आयो। साद फरमाए थो उन खां पोइ वरी आऊं थोरो अॻिते वधियुमि, वरी मूंखे हिकु माण्हू नज़र आयो। आऊं कोशिश करे अॻिते वधी करे उन माण्हू खे ॾिसण जी कोशिश कयां थो। जॾहिं उन माण्हू ते पहुतुमि ॾिसां थो त फ़इज़ा हुआ अबू बकरिन, वो अबू बकर सिद्दीक़ आहे। ही ख्वाब मूं रात जो ॾिठो, ख्वाब ख़त्म थियो, सुबह थिए थी, अञा साध मुसलमान लाहे थियो। ये टेई साथी सैयदना ज़ैद बिन हारिसा, अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु आऊं टिनिनि सां मुलाक़ात कयां थो। रात मूं ख्वाब ॾिठो आहे। ख्वाब जे अंदरि पहिरियां अंधेरो हुयो, वरी रोशनी नज़र आई, वरी ज़ैद बिन हारिसा खे ॾिठो, वरी अली मुर्तज़ा खे ॾिठो, वरी अबू बकर सिद्दीक़ खे ॾिठो। टिनि सां मुलाक़ात कई। ख्वाब जो मक़सद चाहे अल्लाह अकबर। टिनि साथियुनि मूंखे इहो ॿुधायो इहा जा रोशनी आहे, इहो जेको चंड आहे, इन में मुराद अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद बिन अब्दुल्लाह यानी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला नबूवत ॾिनी आहे। अल्लाह जो रसूल थी करे आयो आहे, अल्लाह जो नबी थी करे आयो आहे, जंहिंजी नबूवत खे सभ खां पहिरियां मञण वारो अबू बकर सिद्दीक़ आहे। उन खां पोइ अली मुर्तज़ा आहे, उन खां पोइ ज़ैद बिन हारिसा आहे। साद तू बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जो इकरार कर। साद रज़ियल्लाहु तआला अन्हु इहो पंहिंजो ख्वाब ॿुधी करे, ख्वाब जी ताबीर पुछी करे, बग़ैर कंहिं तहक़ीक़ जे डायरेक्ट वञनि था नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम वटि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात में ख्वाब ॾिठो। तुंहिंजे साथिर ख्वाब जी ताबीर मूंखे इहे ॿुधाई। अल्लाह जा रसूल सिर्फ़ मूंखे इहो ॿुधायो इला मा तदऊ, तव्हांजी दावत कहिड़ी आहे, तव्हांजो पैगाम कहिड़ो आहे, तव्हांजो मैसेज कहिड़ो आहे, तव्हां नबी छो थी करे आया आहियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साद मुंहिंजी दावत इहा आहे अन तशहदा अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह। साद आऊं इन जे लाइ रसूल थी करे आयो आहियां
इन जे लाइ अल्लाह जो नबी थी करे आयो आहियां। तू गवाही ॾे अल्लाह खां अलावा ॿियो को महबूद कोन्हे, अल्लाह खां अलावा ॿियो को मुश्किल कुशा कोन्हे, अल्लाह खां अलावा ॿियो को हाजत रवा कोन्हे। बीमारी ॾियण वारी ज़ात अल्लाह जी, बीमारियुनि खां सुभाणे वारी ज़ात अल्लाह जी। तू या गवाही ॾे ऐं गॾो गॾु इहा बि गवाही ॾे व अन्नी रसूलुल्लाह, ऐं अल्लाह जो रसूल आहियां। साद रज़ी अल्लाह तआला जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो पैगाम ॿुधी करे ऐलान कनि था, अल्लाह जा रसूल शहदो अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह जा रसूल गवाही ॾियां थो अल्लाह खां अलावा को महबूद कोन्हे, तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। ये साद रज़ी अल्लाह तआला जॾहिं मुस्लमान थिए थो, हिन जे इस्लाम जी ख़बर साद रज़ी अल्लाह तआला जी वालिदा अम्मन खे ख़बर पवे थी। साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला जी वालिदा, ऐं तव्हां कुतुब हदीस करो, सीरत जा किताब करो, साद रज़ी अल्लाह तआला पंहिंजी वालिदा जी फर्मा बरदारी एक मिसाली फर्मा बरदारी हुई। जॾहिं मुसलमान जो वालिदा रोकियो, ओ साद तू इन दीन खां फिरी वञ, तू अल्लाह जे नबी खे छॾे ॾे। साद ला आकुल वला अशरब हत्ता अमूत, और साद आऊं जेसताईं को खाधो न खाईंदुमि, साद आऊं को पाणी न पीअंदुमि जेसताईं जो मूंते मौत अची वञे। हा, हिकिड़ी शर्त ते आऊं खाधो बि खाईंदुमि, हिकिड़ी शर्त ते आऊं पाणी बि पीअंदुमि, जो तू अल्लाह जे रसूल जो इनकार कर, तू शरीयत खे छॾे ॾे, तू नबूवत खे छॾे ॾे। अल्लाहु अकबर। अॼु असांजे माशरे जे अंदरि ही सहाबे किराम हुया, केतिरियूं त कुर्बानियूं आहिनि, छा त उन्हनि जो ईमान आहे, छा त उन्हनि जी मोहब्बत आहे। असांजे माशरे में चंद किताब पढ़ण वारो टीवी चैनल ते वेही करे सहाबा जे ईमान ते शक करे थो, अबू बकर जे ईमान ते शक करे थो, उमर जे ईमान ते शक करे थो। तव्हां ॾिसो त सही, हू सहाबा हुया। अल्लाहु अकबर। साद रज़ी अल्लाह तआला चयो, ओ मुंहिंजी अम्मा वल्लाहि लौ काना, मूंखे अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं मुंहिंजी अम्मा तो जहिड़ियूं, तूं त मूं वटि हिकिड़ी अमर आहे, हिकिड़ी जीजल आहे, जेकॾहिं साद वटि तो जहिड़ियूं 100 जीजल हुजनि, हिकु हिकु जीजल अम्मा खे, हिकु हिकु माउ जे प्यार खे, हिकु हिकु माउ जी मोहब्बत खे साद कुर्बान करे सघे थो। लेकिन साद अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन छॾी थो। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, आओ तव्हां खां पुछां थो, छा साद जे दिलि में रत कोन हुई? छा उन दिलि में माउ जी मोहब्बत कोन हुई? छा साद खे नंढ पिण खां माउ प्यार कोन ॾिनो हुयो? प्यार बि हुयो, उल्फत बि हुई, मवद्दत बि हुई, एहतराम बि हुयो, अदब बि हुयो, लेकिन दीन सां मोहब्बत हुई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत हुई। जंहिं दीन जी मोहब्बत में, जंहिं पैगंबर जी मोहब्बत में साद पंहिंजी वालिदा जी मोहब्बत खे कुर्बान करे छॾियो। ही उहो साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाहु अकबर। तव्हां कुतुब हदीस करो, केतिरा ई तव्हांखे मिसाल मिलंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं बि को सहाबी प्यार ऐं मोहब्बत जो इज़हार कंदो हुयो, जेकॾहिं अबू बकर सिद्दीक मोहब्बत जो इज़हार कंदो हुयो, अल्लाह जे रसूल सां चवंदो, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, अल्लाह जो रसूल अबू बकर जो माउ पीउ तव्हां ते कुर्बान। जेकॾहिं उमर बिन ख़त्ताब अल्लाह जे रसूल सां मोहब्बत जो इज़हार कंदो हुयो, चवंदो, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, अल्लाह जो रसूल उमर जा माउ पीउ तव्हां ते कुर्बान। जेकॾहिं
अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे रसूल सां मोहब्बत जो इज़हार कंदो हुयो इन अल्फाज़नि सां फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह अल्लाह जे रसूल अली जा मां पीउ तव्हां ते कुर्बान वञा साद रज़ियल्लाहु तआला अन्हु जी अज़मत ते शान तां कुर्बान वञा साद तुंहिंजे मक़ाम तां ही उहो अज़ीम सहाबी आहे जे सहाबी के अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मौके ते जंगे ओहद जे मौके ते पाण फरमाए इल्म या साद फिदाक अबी व उम्मी ओ साद तो तीर हलाईंदो साद तोते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मां पीउ कुर्बान वञनि अल्लाहु अकबर ये ओ साद बिन नबी वक़ास रज़ियल्लाहु तआला अन्हु एक दिहाड़े नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ी दरख़्वास्त खणी अचे थो एक अर्ज़ खणी अचे थो अल्लाह जा रसूल उदउ अल्लाह ऐं यजअलनी मुस्तजाब दावा अल्लाह जा रसूल तव्हां अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे मुस्तजाब दावा ठाहे छॾे मुस्तजाब दावा जो मतलब इहो आहे साद जॾहिं बि अल्लाह खां जेका बि दुआ घुरे अल्लाह साद जी दुआ खे क़बूल करे अल्लाह जे रसूल तो अल्लाह का दुआ करो अल्लाह जे रसूल फरमाए लिकुल्लि नबिय्यिन मुस्तजाबतुन हर नबी मुस्तजाब दावा हूंदो आहे हर नबी जॾहिं बि का दुआ कंदो आहे मुस्तजाब दावा हूंदो आहे लेकिन हिन उम्मत में कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके आहिनि उम्मती मुस्तजाब दावा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साद रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ जेके अल्फाज़ इस्तेमाल कया पाण फरमाए साद अतिम मतअमका तकुल मुस्तजाबतुन ओ साद आओ अल्लाह का दुआ घुरा तो अल्लाह तोखे मुस्तजाब दावा ठाहे छॾे साद जॾहिं बि तूं अल्लाह खां दुआ घुरे अल्लाह तुंहिंजी दुआ खे क़बूल कंदो लेकिन साद हिकु गॾोगॾु नुस्ख़ो बि आहे जेकॾहिं तूं चाहीं थो साद तुंहिंजी हर दुआ क़बूल थिए पोइ ही नुस्ख़ो इहो आहे त दुनिया में रिज़्क़ हलाल खे वापराए जाए रिज़्क़ हलाल खे वापराए जाए कॾहिं बि रिज़्क़ हराम न हुजे हलाल रिज़्क़ ते इत्तिफ़ाक़ कजे अल्लाहु अकबर साद रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जा रसूल ऐं त इन खां बि पहिरियां रिज़्क़ हलाल ते इत्तिफ़ाक़ हूंदो हुयो कॾहिं बि रिज़्क़ हराम कोन्हे खाधो वरी बि अल्लाह जा रसूल ऐं साद तव्हां सां इहो वाइदो कयां थो त साद पूरी ज़िंदगी कॾहिं बि रिज़्क़ हराम जे वेझो कोन वेंदो हलाल रिज़्क़ हूंदो मुंहिंजा मुस्लमान भाइरो अॼु मुस्लमान आहियूं ईमान बि आहे तक़वा बि आहे अक़ीदो बि आहे इख़लास बि आहे दुआऊं घुरूं था दुआऊं क़बूल कोन थियूं थियनि कॾहिं सोचियो आहे इएं छो थो थिए उहो सिर्फ़ इन जे लाइ असांजे रिज़्क़ में रिज़्क़ हराम जी शमूलियत आहे रिज़्क़ हलाल हुजे इख़लास हुजे तौहीद हुजे पोइ तव्हां ॾिसो अल्लाह ताला कीअं दुआऊं क़बूल करे थो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगंबरनि खे इहो हुकुम ॾिनो या अय्युहन नबिय्यो कुलू मिनत तय्यिबाति वअमलू सालिहा ओ नबियो नेक अमल करण खां पहिरियां रिज़्क़ हलाल वापराईंदा कयो जेकॾहिं असांजे रिज़्क़ जे अंदरि हराम रिज़्क़ जी अमेज़िश जी मिलावट आहे अल्लाह वटि का बि इबादत क़बूल कोन्हे ये हदीस में अचे थो हिकिड़ो माण्हू हज ते वञे थो हिकिड़ो माण्हू उम्रे ते वञे थो हेॾा ख़र्च करे हेॾियूं मुश्किलात ऐं मसाइब खे सही करे माण्हू हज ते वञे थो इहराम पातल आहे बैतुल्लाह पहुतो आहे चवे थो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक अल्लाहु अकबर अल्लाह जी तरफ खां या आवाज़ अचे थी अज़ीज़ अल्फाज़ आहिनि मतअमुक हरामुन मशरबुक हरामुन मलबसुक हरामुन अन्ना युस्तजाबु लहा तुंहिंजो खाधो हराम जो तुंहिंजो लिबास हराम जो तुंहिंजो पीअण हराम जो तुंहिंजी हाज़िरी क़बूल कीअं थिए त मुंहिंजा मुस्लमान भाइरो
अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साद रज़ियल्लाहु तआला के जो साद जे करे तू चाहिए तो तुझे हर दुआ अल्लाह कबूल करे उनजे लाइ तू हलाल रिज़्क़ खे वापराए जाए अल्लाह जो रसूल मुझो वाइदो है अल्लाहु अकबर उहे जिंदगी में तव्हां ॾिसो साद रज़ियल्लाहु तआला के अल्लाह रब्बुल आलमीन कीअं मुस्तजाब दावत आयो वनो मुसअब याला मुस्नद अहमद जी हदीस करो अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला जो दौरे खिलाफत है अमीर उमर हिकड़े काफिले में वञण पिया साथ गॾु आहे हिकु जगह ते तरसिया ॾिसो त हिकिड़ी महफ़िल लॻल आहे हिकिड़ी मजलिस लॻल आहे उन मजलिस जे अंदरि हिकिड़ो शख़्स यसुफ़ु अलीअ व तलहा व ज़ुबैर हिकिड़ो माण्हू जेको सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला के सैयदना तलहा के सैयदना ज़ुबैर के बारे में इन टिनी सहाबन के बारे में वध घट ॻाल्हाए रहियो हुयो जॾहिं इहे अल्फाज़ ॿुधा कंहिं साद रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं अल्फाज़ ॿुधा फनहाहो उन्हनि शख़्स के मना कई तोखे ख़बर कोन्हे ओ ज़ालिम तोखे ख़बर कोन्हे तलहा केरु आहे तोखे ख़बर कोन्हे ज़ुबैर केरु आहे अल्लाह जे रसूल फरमायो लिकुल्लि नबिय्यिन हवारियुन व हवारी तलहा व ज़ुबैर अल्लाह जे रसूल फरमायो हर उम्मत में उन उम्मत जे नबी जा कुछ खास साथी हूंदा आहिनि अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजा खास साथी तलहा ऐं ज़ुबैर आहे ओ ज़ालिम तू तलहा ऐं ज़ुबैर जे बारे में ज़बान दराज़ी करी तो ओ ज़ालिम तू हज़रत अली जे बारे में वध घट ॻाल्हाई तो अली उहो आहे जैसा अल्लाह मोहब्बत करे तो जैसा अल्लाह जो रसूल मोहब्बत करे तो अहले बैत जे मरकजी माण्हुनि मजा अली अल मुर्तज़ा है उन्हनि खे वध घट ॻाल्हाई तो उन शख्स चयो ओ साद तू को अल्लाह जो नबी कोने जो मुखे रोके पयो उन शख्स बजाए रुक जो इंदे बजाए पाजी गलती तस्लीम करजे बल्कि अञा वधीक ॻाल्हाइण लॻो उन मौके ते साद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु तआला मुंहिंजा मुस्लमान भाइरो सहाबे किराम सां मोहब्बत जे इंसान जी दिल में ईमान आहे जे इंसान जी दिल में ईमान ऐं सहाबे किराम जी मोहब्बत आहे वो मानो जॾहिं बि सहाबे किराम जे बारे में को मानो वध घट ॻाल्हाए तो वो तड़पी पवे तो उन जो जिस्म तड़पी पवे तो मुझे जिस्म जा टुकड़ा करे छॾे लेकिन पैगंबर जे सहाबे किराम जे बारे में एक लफ्ज़ न ॻाल्हायो अल्लाहु अकबर साद रज़ियल्लाहु तआला फदआ बिमाइन पानी घुराए तो फतवज़्ज़ा वुज़ू करे तो सुम्मा सल्ला रकातैन बरकातू पढ़ी करे अल्लाह रब्बुल आलमीन के शिकायत दे तो अल्लाह ही शख्स तुझे पैगंबर जे सहाबे किराम के बारे में ही वध घट लफ्ज़ ॻाल्हाए तो अल्लाह उनके जुबान का रोको भी सही अल्लाह ये रुकियो कोने अल्लाह तो हिनखे अहिड़ी त सज़ा दे अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े ताईं हिन जी सज़ा हिकु मिसाली सज़ा थी वञे सभिनि जे लाइ हिकु इबरत जो निशानो बणिजी वञे अल्लाहु अकबर साथी फरमाइनि था साद रज़ियल्लाहु तआला अञा इहा दुआ करे फारिग थिया उहा मजलिस आहे उन मजलिस में ॾिसूं था हिकु ॾाची हिकु उथड़ी उहा भॼंदी दौड़ंदी मजलिस न अचे पई साथिन इहो ई सम्झो त कंहिंजी हीअ उथड़ी वरण मां निकिरी करे भॼी निकिती आहे माण्हू साइड ते थिया उहा उथड़ी उहा ॾाची भॼंदी दौड़ंदी उन शख्स न अचे थी जंहिं शख्स पैगंबर जे सहाबे किराम के बारे में वध घट लफ्ज़ ॻाल्हाया उहा ॾाची अची करे उन जे कंध जे मथां पंहिंजा गोॾा रखी करे उन गोॾनि सां उनखे रगड़े थी ऐं गॾो गॾु ज़ोर ॾिए थी उन शख्स जी ज़ुबान मां
ये अल्फाज निकता कद असाबा दुआउक या बा इसहाक ही जेके मुखे सजा मिले पई ही जेको मुखे ये उठड़ी मुखे मारे रही है या अबू इसहाक साद तुझी बददुआ जे करे तो दुआ घुरी तो मुझे बददुआ घुरी अल्लाह रब्बुल आलमीन साद रज़ियल्लाहु तआला अन्हु के मुस्तजाब दावत ठायो हुयो जरे में दुआ करदो हुयो अल्लाह रब्बुल आलमीन दुआ कबूल कंदो हुयो। सही बुखारी जी हदीस है अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला के दौर में कूफे वाला कुछ मानू शकाल कूफता कूफे जो एक वफ्द आयो अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब ए उमर तवाजे को गवर्नर मुकर्रर कयो है किथे कूफे में कहीं के साद रज़ियल्लाहु तआला के इन्नहु ला युसनी युसल्ली असाजी शिकायत है साद असाके सही नमाज नथो पढ़ाए मुझे मुसलमान भाईरो जे करे न तवा कुतुब हदीस जो मुतालो कयो तो सब का पहरा सहाबा किराम जे अकीदत ते सहाबा किराम जे अमल ते सहाबा किराम जे मनहज ते एतराज करने वाला सब का पहरा ये कूफे वाला होया कूफे वाला उमर ये साद असा के नमाज से ने तो पढ़ाए अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला साद के घुराए वरतो साद ही शिकायत कर पया तो उनके नमाज से न तो पढ़ाई साद चयो ए उमर अला इन्नी उसल्ली बिहिम सलात रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर आओ तो इनके वह नमाज पढ़ाया पयो जेका नमाज पढ़ते आऊं हसनैन जे नाना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्रति ॾिठी है उनका पोइ उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला एक टीम तश्कील दे थो वनो कूफे हला वनो कूफे जी एक मस्जिद में वने ऐलान कयो कई के साद का शिकायत है ये टीम जदे कूफे में वने थी कूफे जी हर मस्जिद में पूछा कदी वने पे बिल आखिर हिकड़ी मस्जिद में एक शख्स उठी बीठो जो नालो उसामा है वो चवन लॻो मूंखे एतराज़ आहे साद बिन अबी वक्कास जे हवाले सां मुंहिंजा एतराज़ात आहिनि कहिड़ा एतराज़ात ये पहिरियों एतराज़ इहो आहे ला यसीरु बिसरियत जॾहिं बि को जिहाद जे लाइ साद काफ़िला रवानो करे तो साद पाण जिहाद ते नथो वञे वला यक़सिमु बिसरियत जॾहिं बि को माल गनीमत अचे तो साद तक़सीम में बराबरी नथो करे वला यादिल बिल कसिया जॾहिं बि को फ़ैसिलो थिए तो फ़ैसिले में बराबरी नथो करे ये टे एतराज़ करण वारो उसामा जे नाले सां कूफे में रहण वारो अल्लाह अकबर उन्हें मजलिस में उन्हें टीम में साद रज़ियल्लाहु तआला मौजूद है जॾहिं ये एतराज़ ॿुधई अल्लाह अकबर साद रज़ियल्लाहु तआला वुज़ू करे बरकात नमाज पढ़ी अल्लाह ताला को दुआ घुरी अल्लाहुम्मा इन कुंत तालमु अन्न हाज़ा रजुल काज़िबन अल्लाह तो के खबर है अल्लाह तो जारी थो अल्लाह ही मानू कूड़ो है अल्लाह जे करे मानू कूड़ो है वो मुझे टे बददुआऊं फ़अतिल उम्रहु अल्लाह हिन जी उम्र के जिखो करे छॾे अल्लाह अकबर जिखी उम्र जो टे क़िस्मूं आहिनि बचपन जवानी बुढ़ाइप उम्र जी चौथी क़िस्म आहे अर्ज़ल उम्र उहा आहे जेका खुद अल्लाह जे रसूल पनाह घुरी है जे उम्र में इंसान खबर कोन पवंदी है ऐं छा कयां पियो जे उम्र में इंसान मुहताज थी वेंदो है अल्लाह अकबर साद बददुआ घुरी अल्लाह इनके अर्ज़ल उम्र वडी उम्र जे ऐं उन उम्र में बी बददुआ व अर्ज़ बिल फितर फितरन में मुब्तला थे व अतिल फक़रहु ऐं इन उम्र में अल्लाह ने के फकीर लाश करे चल जाए अल्लाह अकबर उन्हें थियो हिन माण्हू जी उम्र एतरी त वधी वई एतरी त वडी थी वई जो अखियुनि जूं जेके पलकूं आहिनि ये पलकूं पूरे न चेहरे ते अची वेंदी हुयूं
कंहिंखे ॾिसण जे लाइ इन पलकुनि खे भिड़ुनि खे मथे खणी करे उनखे ॾिसणो पवंदो हुयो। इन उमिरि जे अंदरि रोडनि ते बीह करे माण्हुनि खां पिरंदो हुयो। इन उमिरि में अची करे ही रस्ते में अगरि का औरत गुज़रंदी हुई उनजी छेड़खानी कंदो हुयो ऐं ज़ुबान ते अल्फाज़ हूंदा हुया, असां बतनी दावत सादिन, मूंखे साद जी बददुआ, मूंखे खाई छॾियो, मूंखे तबाह करे छॾियो। तो मुंहिंजा मुस्लमान भाइरो साद बिन वक़ास रज़ियल्लाहु तआला अल्लाह जे रसूल जो उहो सहाबी हुयो जेको मुस्तजाब दावात सहाबी हुयो। जॾहिं बि दुआ घुरंदो हुयो अल्लाह रब्बुल आलमीन उनजी दुआ खे क़बूल कंदो हुयो। चवण जो मक़सद इहो आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि कामयाब माण्हू